साथियों सलाम नमस्कार हक़ मौजूद। अॼु पाण वरी हाज़िर थिया आहियूं मौज़ू खणी नज़रिए ते गुफ़्तगू करण जे लाइ। इन खां अॻु में मुंहिंजो गुफ़्तगू जा 2 लेक्चर यूट्यूब ते आया आहिनि तनज़ीम ऐं कारकुन ते। उन खे ॿुधी पोइ वरी हिन खे जेकॾहिं ॿुधंदा त इहो वधीक सम्झण में हिक ॿिए खे आसानी थींदी। हीअ हिकिड़ी सीरीज़ आहे जेके तनज़ीम जा बुनियादी आर्गन्स आहिनि उन्हनि ते 5-7 ही लेक्चर थींदा थोरा थोरनि मिंटनि जा तव्हां सां गुफ़्तगू करियूं था जीअं थोरे टाइम में उहा बुनियादी ॻाल्हि सम्झी सघिजे। डिघो लेक्चर जेकॾहिं पाण रखूं था त उहो केरु ॿुधे नथो ऐं माण्हुनि खे टाइम बि अॼुकल्ह घटि आहे। उन हिसाब सां जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन जेका उनखे तव्हां दॿायो ऐं जेकॾहिं तव्हांखे ॻाल्हि वणे त उनखे शेयर कजो ऐं उनखे लाइक कजो ऐं मूंखे उन शइ खां तव्हां ज़रूरु आगाह कजो। सो अॼु पंहिंजो जेका मौज़ू आहे उहो मौज़ू आहे नज़रियो। बुनियादी तौर ते हर तनज़ीम जे लाइ नज़रियो वाट जी हैसियत रखे थो। माण्हू गॾु थिया आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो मक़सदु तइ कयो आहे। मक़सदु तइ कयो आहे समाज खे तब्दील करे नओं समाज ॾियणु ऐं हू अहिड़ो समाज ॾींदासीं। हाणे उन समाज जे लाइ जेको बि मंज़िल ठाही आहे उन मंज़िल जे लाइ विच में वाट खपे थी। मंज़िल ते पुॼण जे लाइ वाट कहिड़ी हूंदी, उहो वाट जो हुजणु तमामु घणो ज़रूरी आहे। दुनिया में जेके बि कुझु समाजी तब्दीलियूं आहिनि उनखे तब्दील करण जे लाइ उन्हनि कंहिं न कंहिं वाट खे पंहिंजो ज़रूरु उन अपनायो आहे ऐं उन वाट खे ई उन ते हलंदे उन जे तजुर्बनि मां उन सिखियो आहे। उन वाट ते अॻे जेके कुझु तजुर्बा थिया आहिनि उन्हनि मंझां सिखियो आहे ऐं उन समाज जे हालतुनि खे ॾिसी करे उन समाज अंदरि के नयूं ॻाल्हियूं आहिनि त उन्हनि जो बि उन तजुर्बो ज़रूरु कयो आहे ऐं उन्हनि जी तजुर्बनि मंझां वरी ॿियनि क़ौमनि ऐं ॿियनि समाजनि जे माण्हुनि वॾी रहनुमाई वरिती आहे। तंहिंजे करे हिकिड़ी तनज़ीम जे लाइ नज़रियो माना उन जी वाट जेका हुजणु उहो तमामु घणो ज़रूरी आहे। हाणे ज़रूरी सुवालु इहो आहे त जेका वाट आहे उहा वाट तनज़ीम जी आहे उहो सही आहे या ग़लति आहे। सुवालु इहो आहे। हूअं त समाज जो अंदरि सही ऐं ग़लति जो परख तॾहिं थींदी आहे त समाज अंदरि जेके कुझु तज़ाद आहिनि उन तज़ादनि जो इलाज उहा वाट करे थी या कोन थी करे, उहो नज़रियो करे थो या कोन थो करे। समाज जे तब्दीली जे लाइ वाटूं दुनिया में हिन वक़्त ताईं काफ़ी आयूं आहिनि। काफ़ी माण्हुनि तजुर्बा कया आहिनि, अवतारनि माण्हू आया आहिनि, उन्हनि तजुर्बा कया आहिनि, दरवेशन आया आहिनि, उन समाज के बैतन ओलिया आया आहिनि, उन पंहिंजे नमूने सम्झाइणियूं ॾिनियूं आहिनि। साइंसी फ़िक्र ख़ासि तौर ते दुनिया जान में जेके समाजनि खे जेका फुलट थिए थी उन फुलट जे हवाले सां जेका सही फ़िक्र आहे उहा फ़िक्र मार्क्स जो फ़िक्र आहे। उन मार्क्स जी फ़िक्र जी जेका आहे रोशनी में बि घणियूं शयूं नयूं आयूं आहिनि, उन ते नवां एक्सपेरिमेंट थिया आहिनि ऐं उन जी नयूं तशरीहूं थियूं आहिनि ऐं बहितर तशरीहूं थियूं आहिनि। मार्क्स खां पोइ लेनिन खां पोइ माऊ खां पोइ अॻिते हली जिन समाजनि जा थोरा स्ट्रक्चर ॿिए क़िस्म जा हुया उन्हनि जे लाइ नयूं फ़िक्र आयो आहे। ख़ासि तौर ते सिंध जी सूरताल में पलीअ साहिब जो जेको फ़िक्र इन्हनि जी रोशनी में जेका उहा अॻिते हिकिड़ी विख आहे जेका हिकिड़ो हिन हालतुनि सिंध जे हालतुनि पाकिस्तान जे हालतुनि जे लाइ बिल्कुलु ठहके थो। पर उन सां गॾु ॿियनि समाजनि में ॿियनि मुल्कनि में जिते बि इन क़िस्म जा समाज हूंदा उन्हनि जे लाइ बि इहो नज़रियो जेको पलीअ साहिब जी लाइन आहे जंहिंखे फ़िक्र पली जो चइजे थो उहो वधीक कामयाबु आहे ऐं उहो वधीक फिट आहे, उहो वधीक फ़ाइदेमंद साबित थींदो। तंहिंजे करे समाज अंदरि जेके तज़ाद आहिनि उनजा मुखी पाण उन ते डिस्कस करियूं था। मिसकिन हिकिड़ो समाज अंदरि त जेकर सरमाएदारी निज़ाम आहे त उनजो तज़ाद बुनियादी हूंदो मज़दूर ऐं सनअत जे विच में। उनजी जेका उपत थिए थी मिल जी उनजी डिस्ट्रीब्यूशन सही कोन थी थिए ऐं इस्तेसाल मज़दूर थिए थो उनजो फॾो थियो। जेकॾहिं जागीरदारी समाज आहे त उन जे विच में जेको तज़ाद आहे उहो जागीरदार ऐं हारी जे विच में। जेकॾहिं क़बाइली समाज आहे त पोइ कबीले जे सरदार ऐं आवाम जेका आहे उन कबीले जी अंदरि सरदार जे हेठां जेका रहे थी उहा आवाम उन जे विच में इख़्तिलाफ़ आहे। जेके डिक्टेटरशिप आहे त डिक्टेटर बादशाह या डिक्टेटर जी फ़ौज ऐं उन ई आवाम जे विच में जंहिंजो इस्तेसाल थिए थो उन जे विच में फॾो ऐं फ़साद आहे। हिकिड़े क़िस्म जा इन क़िस्म जा तज़ाद आहिनि। ॿिया हिकिड़ा अंदरुनी फुलट थींदी आहे, ॿी ॿाहिरीं फुलट थींदी आहे।
अंदरूनी फुलुट जेके समाज जे अंदरि जागीरदार सरमाएदार ऐं फोरू ॿिया तबिका जेके समाज उन अंदरि आहिनि उहे आहिनि, ॿिया उन क़ौम जो हिसो आहिनि, उहे फुलुट था कनि। ॿिया वरी उन क़ौम जो हिसो कोन ॿाहिरियां आहिनि या ॿी क़ौम जा आहिनि या धारिया आहिनि या फुलुट आहिनि, फोरू तबिका आहिनि, उहे ईंदा आहिनि ऐं उहे अची पंहिंजे खुन क़ौम जा वसीला जेके आहिनि उहे गज़ब करे वेंदा आहिनि। तंहिं करे ॿाहिरीं फुलुट जंहिंखे क़ौमी फुलुट क़ौमी जबर चइजे थो, हिकिड़ी क़ौम जे वसीलनि ते ॿी क़ौम जेका उहा काबज़ थिए थी। हाणे इन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसी करे तबिकाती ऐं क़ौमी उन सुवालनि खे ॾिसी करे उन जो तइनु कबो आहे त हीउ समाज अॻिते हली तरक़ी करे समाज जो आईंदो ॾाको उहो कहिड़ो हूंदो ऐं उन जे लाइ फ़िक्री तौर ते असांजो जेको नज़रियो आहे उहो नज़रियो कहिड़ो सही आहे। सही नज़रिए जो हुजणु ज़रूरी आहे। जेकॾहिं सही नज़रियो न हूंदो त उन समाज जे सभिनी तज़ादनि जो इलाजु कोन थींदो, वरी उहो समाज वॾो सफ़र कंदो, सफ़र करण खां पोइ उहो समाज अॻिते हली पुॼंदो। सही नज़रियो हुजे बि खणी, पर सही नज़रिए सां गॾु उन जो अमल न आहे, उन नज़रिए खे अमल नथो थिए त उहो बि नज़रियो कंहिं कम जो कोन थो थिए। कामरेड माहू चयो त जेकॾहिं असां वटि सही नज़रियो आहे पर सिर्फ़ु गुफ़्तगू जी हद ताईं, छेद करण जी हद ताईं उन ते असीं अमल नथा करियूं त उहो नज़रियो केॾो बि सुठो आहे पर उहो नज़रियो कम जो कोन, उहो नतीजा कोई कोन थो ॾेई सघे। हिकिड़ी इनकलाबी पार्टी, हिकिड़ी तनज़ीम ऐं सियासी पार्टी जेको समाज में तब्दीली आणणु चाहे थी, उन जी सियासी पार्टी हिकिड़ी अज़ीम इनकलाबी तहरीक कामयाबी तरफ़ मुमकिन अॻवानी करे सघे थी जेसि ताईं उन वटि हिकिड़ो इनकलाबी ऐं सही नज़रियो रखंदड़ उहा तनज़ीम आहे। जेकॾहिं न आहे त उहो न आणे सघंदी ऐं उहा तारीख़ जी ॼाणू हुजे ऐं उन सां गॾु अमली तर ते तहरीक जी उन जी गहरी ॼाण हुजे ऐं पंहिंजे नज़रिए खे पंहिंजी अमल उन सां ॻंढे। उहो जेसि ताईं उहो नथी ॻंढे तेसि ताईं उहो सही माने में ऐं सही नज़रिए ते अमल करे पंहिंजी मंज़िल ते न पुॼंदी। कहिड़ो बि समाज ॾियणु चाहे, को माण्हू चवे त को तनज़ीम चए त असीं क़ौमी समाज ॾियणु था चाहियूं, क़ौमी आज़ादी वठणु था चाहियूं, को चवंदा असीं तबिकाती जेका आहे उन सुवाल खे असीं एड्रेस करणु था चाहियूं, को चए थो असीं को सिर्फ़ु क़ौमी जबर खे, ॿियो चवंदो क़ौमी ऐं तबिकाती सुवाल ॿिन्ही खे असीं एड्रेस करणु था चाहियूं। इहो त ठीकु आहे, इहो तव्हांजो मक़सदु आहे, तव्हां हिन क़िस्म जो समाज अॾणु था चाहियो, पर इन समाज अॾण जे लाइ तव्हांजी फ़िक्री लाइन कहिड़ी हूंदी, तव्हां उनखे कीअं उनखे एड्रेस कंदा, तव्हांजो रस्तो कहिड़ो हूंदो, तव्हांजो गस कहिड़ो हूंदो। तंहिंजे करे नज़रियो तनज़ीम जे लाइ हिकिड़ी गस मिसल आहे, हिकिड़ी वाट मिसल आहे। जंहिं तनज़ीम वटि गस न आहे ऐं सही गस न आहे त उहा तनज़ीम उन समाज जे लाइ कारगर रिज़ल्ट नतीजो नथी ॾेई सघे। तंहिंजे करे अॼोकी गुफ़्तगू में तव्हां सां नज़रिए सां एतिरी ॻाल्हाईंदासीं, वरी पाण अॻिते पाण मिलंदासीं। तव्हांजी महिरबानी।